मलीर में रमज़ान शेख जोगी गोड़ सोलंकी स्टॉप भरसा कब्रिस्तान की जमीन ते कब्जो करण खिलाफ इलाके में शटरबंद हड़ताल करे इलाके वासिन फारूक खासकेली मोहम्मद खान जखरानी गुल मोहम्मद मक्सी अब्दुल रसूल बुरफत निसार बुरफत इमाम बख्श मीर जद्दी अगवाणी में मुख्य चौक ते मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहा। धरणे सबब सुपर हाईवे का मलीर सिटी ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक बीठी रही और मौके ते कब्रिस्तान की जमीन तां कब्जो हटायो जा ज़ोर उभरारींदड़ नारा हणी रहा हुआ। इन मौके ते फारूक खासकेली मोहम्मद खान जखरानी ऐं ॿियनि अॻवाणनि सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त कब्ज़ा माफ़िया फैसल मेमण अमजद जोखियो कब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे। पुलिस ऐं रेवेन्यू कब्ज़ो कंदड़नि जी सरपरस्ती करे रही आहे। हाणे कराची में कब्रिस्तान बि ग़ैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। केतिरा ई भेरा रेवेन्यू पुलिस खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, इन जे बावजूद को तदारुक नथो कयो वञे। मजबूर थी एहतिजाज कयो आहे। कमिश्नर कराची डिप्टी कमिश्नर मलीर फौरी तौर ते कार्रवाई करे ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची